अस्सलाम वालेकुम। मां पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ अॼु 12 बजे लाइव अची वई आहियां। अलाह करे त ही बिजली ऐं इंटरनेट मुंहिंजो साथ ॾे। इलाही ॾींहं मां ग़ाइबु रहियसि, छो त मां हिकु त मसरूफ़ियत हुई, कुझु सबबु हुया, ॿियो त मुंहिंजी तबियत सही न हुई, गलो ॾाढो ख़राबु हो। अॼु बि मुंहिंजो गलो इंतिहाई ख़राबु आहे। सो प्लीज़ मुंहिंजे आवाज़ खे इग्नोर कजो। ऐं अॼु मां पंहिंजे कमरे मां वेही थी वीडियो ठाहियां, पंहिंजे स्विंग कॉर्नर मां, जिते मां सिलाई कंदी आहियां उते मां मौजूदु आहियां, छो त अॼु असां कुझु सिलाई वारो कमु कंदासीं इन जे करे। ऐं हिते मां तव्हांखे थोरो ॾेखारियां त हीअ मुंहिंजी सिलाई मशीन हिते रेडी आहे। जेको बि मां तव्हांखे एक्सप्लेन कंदमि उहो वरी मां हिते वेही सिबी वठंदमि ऐं पोइ तव्हां सां शेयर कंदी वेंदमि। त इहो ई मूंखे सम्झ में आयो तरीक़ो, उन खां सवाइ ॿी काई मूंखे ज़हन में ॻाल्हि न आई। सो मुंहिंजे आवाज़ खे इग्नोर कयो। अॼु असां हिकिड़े ज़बरदस्त प्रोजेक्ट ते कमु कंदासीं। ज़ाहिर फन विथ फैब्रिक, त रुगो उन मां हथ सां त शयूं नथियूं सिबी सघजनि न, त इलाही नंढी नंढी शयूं असां मशीन सां बि ठाहे था सघूं। सो ज़बरदस्त आइडिया आहे, ज़बरदस्त क्राफ्ट आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणंदो ऐं उन में तव्हांजा नंढा नंढा पीस बि बिल्कुलु जेके आहिनि उहे यूज़ थी वेंदा। सभिनी खां पहिरियों मां कमु कंदी रहंदी आहियां, रिलियूं ठाहींदी आहियां, मुख़्तलिफ़ कटिंग्स बची पवंदियूं आहिनि, त हीअ मुंहिंजो ज़्यान न थींदियूं आहिनि। हीअ मां कंहिं न कंहिं प्रोजेक्ट में, कंहिं न कंहिं कम में यूज़ करे वठंदी आहियां। सो अॼु हीअ ट्राइंगल्स बचियल आहिनि मुंहिंजे हिकिड़े रिलीअ जे प्रोजेक्ट मां। त मूंखे सभ खां पहिरियों 4 ही ट्राइंगल टुकड़ियूं खपंदियूं ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदमि त हिन जो जेको साइज़ आहे उहो केतिरो आहे। ठीकु आहे। सो 4 कोई सोणियूं मां हितां कढां थी टुकड़ियूं। ठीकु आहे। 2 मूं ही खयूं आहिनि ग्रे वारे प्रिंट जूं ऐं 2 मूं खयूं आहिनि ऑरेंज वारे जूं। ॾिसूं त छा थो ठहे हिन मां ऐं इहो कॉम्बिनेशन जेको आहे उहो कीअं थो लॻे। हिन जी जेका स्क्वायर जी वेकर आहे 3.5 इंच स्क्वायर मां ही मोड़े करे ट्राइंगल कटे करे ट्राइंगल ठहियल आहे। हीअं ही ॾिसो, पहिरीं स्क्वायर कटिबो। ही मूं वटि जेको पीस आहे ही रिली मां बचियल आहे, मूं हींअर न कटियो आहे। ठीकु आहे। 3.5 इंच पूरा हीअं ॾेखारियां तव्हांखे, स्क्वायर आहे, इनखे कटे असां ट्राइंगल कयो आहे। अहिड़ी तरह ही बि सेम साइज़ जो आहे, ग्रे वारो बि। हिननि खे मूंखे मिलाए सिबणो आहे, पर जॾहिं मां ही 4 पीसिस पाण में ॻंढींदमि त ही इलाही वॾा थी वेंदा। त मां चाहियां थी त हिननि खे मां थोरो कटे नंढो कयां पंहिंजी मर्ज़ीअ जे हिसाब सां। सो इहो 1/2 इंच जेको हिन में हुयो एक्स्ट्रा उहो मां कटियां थी। ठीकु आहे। पोइ ही 3 इंच थी वेंदो, तक़रीबन 1/2 इंच एक्स्ट्रा जेको हिन मां कटे थी छॾियां। पोइ ही 4 पीस मां कंदमि यूज़। हिननि खे मूंखे पाण में सिबणो आहे। वालेकुम अस्सलाम मारिया जतोई। सो प्लीज़ इग्नोर कजो मुंहिंजे आवाज़ खे, गलो ख़राबु आहे इलाही, पर मूंखे मज़ो न पियो अचे। मूं चयो एतिरा ॾींहं थी विया आहिनि त मां तव्हां सां जेको आहे कॉन्टेक्ट में ई न आहियां कंहिं बि तरह सां। सो कुझु न कुझु थियणु घुरिजे। सो हिननि खे मां हीअं ॻंढींदमि। ठीकु आहे। ही ॾिसजो, यानी ही 2 ट्राइंगल पाण में ॻंढिबा, वरी ही 2 ट्राइंगल पाण में ॻंढिबा ऐं पोइ हिननि खे वरी पाण में ॻंढींदासीं। सो पहिरियों मां ही ट्राइंगल ॻंढे वठां। सुगन वफ़ाई, हैलो मां सदको, कहिड़ा हाल अथई सुगन? ठीकु आहे। सो हाणे तव्हांखे एतिरो त बर्दाश्त करिणो पवंदो जो मां बार बार उथी वञी पंहिंजी सिलाई मशीन ते कुझु सिबी वठंदमि। सो प्लीज़ जेको आहे एंटरटेन कयो पाण खे सिलाई मशीन जे आवाज़ सां, छो त मूंखे सिलाई मशीन जो आवाज़ु म्यूज़िक लॻंदो आहे हमेशह। त मां हिन 2 टुकड़नि खे पाण में ॻंढे वरी तव्हां सां ॻाल्हायां थी। ऐं जीअं त तव्हां सिलाई मशीन जो आवाज़ु ॿुधंदव तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त मां कुझु सिबी रही आहियां। सो हिकिड़ो ही पीस मां ॻंढे वरितो आहे, इहो मां हिते रखां थी ऐं वरी मां अहिड़ी सेम तरीक़े सां ॿियो पीस बि ॻंढे ईंदसि। थोरो इंतज़ारु कजो, बसि तव्हां ॾिसंदव त हिकिड़े ज़बरदस्त हिकिड़ो शइ ऐं हिकिड़ी यूज़फुल शइ तव्हांजे साम्हूं हूंदी जेका तव्हां इलाही इंजॉय कंदव। सो सुईअ मां धाॻो निकिरी वियो, इन करे मूंखे थोरी देरि पई थिए। जीअं मां धाॻो विझी वठां त मां वरी तव्हां सां शेयर कयां थी।
बस थोड़ो इंतजार। सो अॼु सुईअ में धाॻो बिल्कुलु नथो पए ऐं मां ॾाढो फिकाई थी फील कयां, पर ठीकु आहे, शुक्र आहे पइजी वियो। हाणे सिलाई जा इहे त कम आहिनि। कॾहिं कॾहिं धाॻो एतिरो तंग कंदो आहे जो लॻंदो आहे त मां शायदि ज़िंदगी में पहिरियों दफ़ो थी सुईअ में धाॻो विझां। सो हीअ ॾिसो, पर हिकिड़ी हिन जी ट्रिक अथव ॻंढण जी। हिननि ॿिन्ही में ॾिसो तव्हांखे ऑरेंज मथां थो नज़र अचे, ठीकु आहे। ऐं ईअं न थिए त हिकिड़े में तव्हां ऑरेंज मथां कयो, ॿिए में तव्हां ग्रे मथां कयो, यानी जेको बि तव्हां प्रिंट या कलर खणो था उन्हनि खे तव्हां सेम स्टाइल में ॻंढींदो। हाणे हिननि खे खोले ॾिसो ऐं हिकु ॿिए जे आम्हूं साम्हूं रखो त हीअ बिल्कुलु अपोज़िट साइड ते अची वेंदा। सो हाणे हिननि खे अहिड़ी तरह सां ॻंढींदासीं जो ही बिल्कुलु ई जेको आहे विच ते ॻंढ हुजे ऐं इक्वली ॻंढे हिन जो स्क्वायर कंप्लीट कंदासीं। सो हाणे मां हिन जो स्क्वायर कंप्लीट कंदमि। हालांकि मूंखे लॻो त इहो शायदि थोरो मुश्किल हुजे, मूंखे उथ वेह इलाही थी करणी पए। थैंक यू मारिया, सुठी ॻाल्हि आहे। सुगंध कांट सी ग्रे ऑन ग्रे, अच्छा ओके, नेक्स्ट टाइम मां हे चेंज कंदमि जेको हिन जो बैकग्राउंड आहे। ठीकु आहे, ॾिसो हीउ हिकिड़ो स्क्वायर रेडी थी वियो। हाणे असांखे ॿिया ट्रायंगल्स न खपनि, हिन स्क्वायर जे इक्वल असांखे हिकिड़ो स्क्वायर पीस खपे, उहो असां एज़ अस्तर हिन जे हेठां हणंदासीं। ठीकु आहे, हीउ हिकिड़ो मल्टी कलर पीस आहे, बेस वाइट आहे हिन जी। हीउ स्क्वायर मां ऊंधो करे हिन जे मथां रखां थी ऐं हिनखे कंदासीं असां पिनअप। जॾहिं बि 2 या 3 लेयर्स गॾु कटिजनि त उनखे ज़रूरु पिनअप कजे, पिन उन में ज़रूरु हणिजे त जीअं कपिड़ो असांजो तिरके न, खिसके न। ठीकु आहे, सो हीउ हिन जो मां इक्वल स्क्वायर पीस कटींदमि हिकिड़ो। प्लीज़ माइंड न कजो छो त मां पंहिंजी तबियत ठीकु थियण जो अगरि इंतज़ारु कंदमि न त पोइ वरी इलाही ॾींहं ॿिया बि लॻी वेंदा। सो इक्वल स्क्वायर, ठीकु आहे, हीउ ॾिसो हिन जे बराबरि बिल्कुलु इक्वल इहो अची वियो स्क्वायर। हाणे असां हिन खे सिबंदासीं ऐं थोरी हिन में जाइ छॾींदासीं त जीअं असां हिन खे उथलाए सुबतो करे सघूं। ठीकु आहे, सो हिन खे मां सिबां थी ऐं तव्हांखे ॾेखारियां थी त मां जेको आहे कीअं सिबियो आहे ऐं उथलाइण खां पोइ हिन जो छा करिणो आहे, उथलाइणो कीअं आहे, उथलाइण जे लाइ कहिड़ी टेक्निक हुजणु खपे, इहो सिबण खां पोइ मां तव्हां सां शेयर थी कयां। सो ही सिबजी वियो। सिबियो कीअं आहे हीअ तव्हांखे ॾेखारियां त हिकिड़े हंधा हिकिड़े पासे खां शुरू कयो आहे, पर हिते डबल सिलाई आहे हिन जे शुरूअ में। पोइ कंटिन्यू चौधारी सिबण खां पोइ वरी उन साॻी साइड ते आयासीं, थोरो स्पेस छॾे ॾिनोसीं ऐं हिते वरी डबल सिलाई करे असां हिन जो धाॻो कटे छॾियो आहे। ठीकु आहे, हाणे हिन खे उथलाइण जे लाइ सभिनी खां पहिरियों हिन जी कुंडूं जेके आहिनि न ट्रिम करणियूं आहिनि। ॾिसजो बिल्कुलु थोरो थोरो ही एक्स्ट्रा कपिड़ो कुंडनि मां कढी छॾियो, ईअं न थिए त सिलाई कटिजी वञे, सिलाई न कटिजणु घुरिजे। ठीकु आहे, हीअ चारई कुंडूं जेके आहिनि हिन जूं मां ट्रिम करे वरितियूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। उन खां पोइ असां हीअ पिन कढंदासीं ऐं असां हिन खे उथलाइण जी
थोड़ी आहिस्ते आहिस्ते कोशिशि कंदासीं, यानी घणो एॾो चिकणो न आहे जो कपिड़ो असांजो बिल्कुलु टिड़ी ऐं टेढ़ो थी वञे। ठीकु आहे, सो हिनखे असां उथलायूं था। ऐं तव्हांजे ज़हन में छा थो आइडिया अचे, भला गैस कयो त हीअ अॼु छा थो सिबजे। हीअ एतिरी नंढड़ी थैली मूं छो ठाही आहे, इनखे मां छो पई उथलायां, हीअ छा ठहंदो। ठीकु आहे, सो ॿुधाइजो ज़रूरु। सो हीअ उथले पियो ऐं हाणे ईअं कंहिं बि पॉइंटेड शइ सां पेन बंदि थियल आहे, हिन महिल खुलियल न आहे, त हिन जे चइनी कुंडुनि खे तव्हां सिधो करे वञो जीअं हीअ प्रॉपरली उथली वञे। सो मां इलाही ॾींहंनि खां तव्हां सभिनीनि खे मिस पई कयां, मुंहिंजी दिलि पई चाहे कुझु न कुझु ठाहियां, कुझु शेयर कयां, पर इहो त हिकिड़ो त गलो ख़राबु, ॿियो मसरूफ़ियत। पोइ अॼु मां सम्झियमि त शायदि मां कुझु करे वेंदमि, तंहिंजे करे मां अॼु अची वियमि लाइव। ठीकु आहे, अञा बि हिन जूं कुंडूं जेके आहिनि प्रॉपरली न आहिनि सिधियूं थियल, सो मां हिन कैंचीअ जी नोक सां कयां थी, पर ॾाढे एहतियात सां करिणो आहे। ईअं न थिए त असांजो जेको कपिड़ो आहे उहो कटिजी वञे या फाटी पए। फाटण या कटिजणु न घुरिजे, डैमेज थी वियो त बसि पोइ ख़तमु, पोइ उनजी त असांखे पोइ ज़रूरत ई कोन्हे। सो प्लीज़ गैस कयो त हीअ छा पियो ठहे, तव्हांजो कमेंट खपे मूंखे। ठीकु आहे, सो हीअ हिकिड़ी थैली ठही वई, ॼण नंढड़ो हिकिड़ो कुशन ठही वियो। ठीकु आहे, सो हिनखे असां भरींदासीं, हाणे फिल कंदासीं। फिल छा सां कंदासीं, पोलिएस्टर सां। ऐं पोलिएस्टर बि मां तव्हांखे ॿुधायां, हीअ पोलिएस्टर कपह बिल्कुलु न विझो, छो त अगरि हीअ मेरो थी वञे, हिनखे धोइणो पए त घटि में घटि वॉश करे सघंदासीं जेकॾहिं हिन में पोलिएस्टर हूंदी। पर जेकॾहिं कपह हूंदी त उहा बिल्कुलु दॿिजी पिचकी आली थी ख़राबु थी वेंदी, तंहिंजे करे कपह बिल्कुलु ग़लतीअ सां न आहे विझणी। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे इहा ॿुधायां त हीअ पोलिएस्टर बि मां वटि यूज़ थियल आहे। मुंहिंजा कुझु कुशन्स पुराणा थी विया, कपिड़ो उन्हनि जो ख़राबु थी वियो, त मां कपिड़ो लाहे उहो उछलाए छॾियो, कंहिं बि ॿिए कम में यूज़ करे छॾियो, ऐं पोलिएस्टर मां वापसि रखी छॾी, छो त हीअ शइ न ख़राबु थींदी आहे न पुराणी थींदी आहे। ठीकु आहे, सो हाणे असां ॾाढे आराम सां हिन खुलियल जाइ मां हिनखे भरींदासीं। हीअ हिनजी हेतिरी जाइ मूं छॾी आहे, सम्झो हीअ कोई 1.5 इंच खनि खुलियल आहे। ठीकु आहे, सो हिन में ऐं आङुरियूं रखी ॾेखारियांव, मुंहिंजो हथु नंढो आहे, तक़रीबन 4 आङुरियुनि खां थोरो, सम्झो 5 आङुरियूं, सन्हियूं मुंहिंजूं 5 आङुरियूं हिकिड़ो आहे, इक्वल यानी। त हाणे असां हिनखे भरणु शुरू कंदासीं ऐं भरींदासीं बि ईअं ई। काई सनड़ी स्टिक खणो या हिन सां पंहिंजो पेन सां, पेंसिल सां, जीअं हिनखे असां अंदरि विझी प्रॉपरली सेट करे सघूं। ऐं इंतिहाई सख़्तु बि न आहे भरणो ऐं सफ़ा नरम बि न आहे भरणो। ठीकु आहे, सो हिनखे थोरो ईअं मीडियम स्टफिंग हिन में करणी आहे। ऐं भला तव्हांजो अचे ई कोन थो मूंखे कमेंट त हीअ छा पियो ठहे, भला ईअं ई खणी चओ त असांखे ख़बर न आहे, या जेकॾहिं तव्हां सम्झी विया हो त उहो सम्झण वारो जेको आहे आइडिया उहो मूंसां शेयर कयो। ठीकु आहे, सो आस्ते आस्ते, ऐं ईअं न हिकिड़ो ॻंढो खणी हिकदमि न भरिबो, उन सां हीअ बिल्कुलु सख़्तु ऐं ॻंढा ॻंढा थी वेंदो, त पोइ उहो पर्पज़ जंहिंजे लाइ असां ठाहियूं था उहो पूरो कोन थींदो। ठीकु आहे, सो इन करे ज़रूरी आहे त हिनखे थोरो थोरो करे भरींदा वञो, कुंडूं प्रॉपर भरे पोइ हुनजो सेंटर भरींदासीं, ऐं पोइ आख़िर में वरी हीअ मथां वारियूं 2 कुंडूं। सो जंहिंखे बि अचे ज़हन में त हीअ छा थो ठहे त मूंखे ॿुधायो, तव्हांजो ज़हन छा थो कमु करे। आई थिंक कुशन फॉर वॉट, एतिरो कुशन कहिड़े कम जो आहे, हेतिरो नंढो जो कुशन ठाहींदासीं त उनजो छा कंदासीं, इहो मूंखे ॿुधायो तव्हां। ठीकु आहे, सो अॼु मां मिस्टेक इहा कई आहे त मां सुई धाॻो खणी कोन वेठी आहियां, अञा हिनखे मां भरींदमि। ऐं उहो ई जीअं मां शुरू में चयो त थोरो थोरो करे जेको आहे भरिणो आहे, घणो हिकदमि ॻंढो करे न आहे भरिणो, न त हे सख़्तु थी वेंदो ऐं मज़ो न कंदो। ऐं हिन जूं इहे आख़िरी कुंडूं जेके, इन्हनि खे चङी तरह सां फिक्स करिणो आहे। ठीकु आहे, सो हाणे हीअ मुंहिंजे तरफ़ां पूरो थी वियो, नरम बि आहे ऐं फुल भरियल बि आहे। मारिया जतोई चए थी पिन कुशन, यू आर राइट मारिया, ज़बरदस्त, वेरी गुड, वेल डन, बिल्कुलु पिन कुशन आहे। ऐं हाणे हिन जो जेको हीउ खुलियल आहे हिसो, इनखे मां सिबंदमि ऑरेंज धागे सां। ठीकु आहे, छो त अगरि हिन में त सभु रंग आहिनि त कोई हिनखे फ़र्क़ु नथो पए कहिड़े धागे सां, पर मथां जीअं त ऑरेंज आहे फ्रंट ते, त मां हिनखे ऑरेंज धागे सां सिबंदमि। सो हाणे हिकिड़ो मिंट वेट कजो, हिते जो हिते मुंहिंजो सिलाई जी कुंड ई आहे, मुंहिंजो सभु कुझु हिते ई पियो आहे, मां ऑरेंज रील खणां।
ऐं तव्हां मां इलाही त मुंहिंजो ही सिलाई जो कॉर्नर ॾिठो हूंदो, ठीकु आहे न। सो ही ऑरेंज धागो मां खयो आहे ऐं सुई अगरि साथ ॾिनो त जल्दी पइजी वेंदो, न त पहिरीं वांगुरु देरि थींदी। माशाल्लाह पइजी वियो, ठीकु आहे। सो बिल्कुलु मां थोरो ई धागो खयो आहे, छो त हिन जो बिल्कुलु मां जीअं तव्हांखे शुरू में ॿुधायो त 1.5 इंच जेतिरो हिसो बमुश्किल हिन जो खुलियल आहे। ट्रोपा जेके टाका हणंदासीं, ट्रोपा ॾींदासीं, उहे ॾींदासीं ॻुझा टाका। असांजो जेको स्टिच आहे उहो नज़र न अचणु खपे, स्पेशलिटी इहा हुजणु खपे। हाणे ॾिसजो त ही मां वाइट मां कढां थी पहिरियों, यानी बैक साइड वाइट हिन जो बैक साइड आहे, ऐं सेम उनजे आम्हूं साम्हूं मां ऑरेंज मां कढंदमि, ठीकु आहे। ऐं पोइ वरी वाइट में थोरो गैप छॾे वाइट मां कढंदमि। हाणे तव्हां ॾिसजो त ही ऑरेंज स्टिच तव्हांखे हितां मथां नज़र एॾो विज़िबल न हूंदो पहिरीं नज़र में, तकड़ में, ठीकु आहे। सो ही बिल्कुलु हीअं एग्ज़ैक्ट आम्हूं साम्हूं टाको हणणो आहे। मूंखे उमेद आहे तव्हांखे क्लियर नज़र बि ईंदो हूंदो, सम्झ में बि ईंदो हूंदो। कोशिशि यानी इहा करणी आहे त असांजा स्टिचिस घटि खां घटि ॾिसण में अचनि, त जीअं हिन में उहा सफ़ाई महसूसु थियणु घुरिजे। नेक्स्ट वारी बि जेका मुंहिंजी वीडियो हूंदी उहो ॾाढो ज़बरदस्त आइडिया आहे, ट्रेंड आहे उनजो अॼुकल्ह, त उहो मां तव्हां सां शेयर कंदमि। सो हिन जी सिलाई थी वई कंप्लीट। धागे खे 1-2 ॻुझा टाका हणी असां धागो कटे वठंदासीं, जीअं ख़बर न पए त ही टाको आहे किथे, ठीकु आहे। सो ही हाणे ठही वियो। हाणे हीअ आहे असांजो पिन कुशन। असां हिन में पंहिंजूं सुयूं ऐं पिन्स वग़ैरह रखी था सघूं। हीअ ॾिसो, हीअ सुई आहे जंहिंसां मां हाणे सिबियो। हीअ पिन आहे जेका मां हिन में अटैच कई हुई, हई हुई, त अहिड़ी तरह सां ही नंढियूं वॾियूं सुयूं, पिन्स, जेको बि तव्हांजो आहे शयूं अहिड़े क़िस्म जूं हिन वटि मुंहिंजे वेझो इहे ई आहिनि। ॿियो कुझु ॿियूं बि आहिनि, खणी वठां। सो मुंहिंजी उथवे मां तंग न थिजो, छो त तंग थियणु सिर्फ़ु मूंखे खपे, तव्हांखे न, ठीकु आहे। सो ही ॾिसो, ही पिन्स हे सिलाई में यूज़ थींदियूं आहिनि, क्विल्टिंग में यूज़ थींदियूं आहिनि, ठीकु आहे। कंहिं नंढी बास्केट में रखंदा, जी बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पहिरीं ॻाल्हि त ही मूं वटि टिकंदो ई कोन, वेंदो कंहिंजे न कंहिंजे हिसे में गिफ्ट में। सो ही ॾिसो, त ईअं तव्हां पंहिंजूं सुयूं मुख़्तलिफ़ साइज़ जूं ऐं मुख़्तलिफ़ पिन्स जेके आहिनि हिन में रखी सघो था। हीअ वॾी सुई आहे हिकिड़ी मूं वटि, इहा बि हिन में लॻायूं था। ऐं तंहिंजे करे मूं चयो त हिन में तव्हां कपह बिल्कुलु न विझो, पॉलिस्टर विझो, छो त ज़ाहिर आहे यूज़ थींदो, मेरो थींदो, ऐं जॾहिं तव्हां हिनखे वॉश कंदव न त वरी इहे नओं जो नओं थी वेंदो। अगरि हिन में पॉलिस्टर आहे, कपह हूंदी त आली थी पाणी में दॿिजी पिचकी वेंदी, उनजो को हाल न हूंदो। सो हे मुंहिंजो ख़ूबसूरत पिन कुशन तयारु आहे। अॼु ई मां हिन ई वीडियो में तव्हांखे हिकिड़ो वरी ॿिए टाइप जो पिन कुशन ठाहिणु सेखारियां थी। तव्हां ॾिसो त ही मां सर्किल कटिया आहिनि, ठीकु आहे। हीअ असां सर्किल पिन कुशन ठाहींदासीं। मूं हिन ते क्रीम जी हिकिड़ी दॿी रखी, उनखे मां ट्रेस कयो आहे, पिन विधी आहे विच में, त 2 लेयर गॾु कटिजी विया आहिनि। इहो मां तव्हांखे पहिरियों बि सेखारे चुकी आहियां त 2-3 लेयर अगरि गॾु कटणा हुजनि त तव्हां जेको आहे हुन में पिनअप करे छॾियो, ऐं पोइ मथे लेयर ते तव्हां ट्रेस कंदो। हिकिड़ी ट्रेसिंग, हिकिड़ी कटिंग में तव्हां जेतिरा चाहियो पीसिस खणी था सघो, ठीकु आहे। सो हिन जी पिन कढूं था, हिन खे रखूं था साम्हूं, त जीअं असांजो इहो नज़र अचे। ॾाढो प्यारो क्यूट नंढिड़ो ज़बरदस्त पिन कुशन, ऐं हीउ ॿियो पिन कुशन आहे, ठीकु आहे। सो हिन जा 2 पासा आहिनि, ज़ाहिर प्रिंट आहे त उबतो ऐं सुबतो। सो ऐं उन सां गॾु मां हिन खे हणंदमि फ्रिल। हीउ ॾिसो, हीउ मुंहिंजो इलाही 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 कोई 20-25 साल पुराणो, मूंखे हिन जी तारीख़ जोग्राफी कुझु यादि कोन्हे। हीउ पिन कुशन आहे, हिन में लेस जी फ्रिल लॻल आहे, ठीकु आहे। ऐं मथां मां हिन ते भर्त भरियो आहे, त इहो बि हिकिड़ो आइडिया अथव। त जेकॾहिं कंहिंखे भर्त अचे थो त ईअं सुहिणा सुहिणा भर्त बि भरे सघो था, पर हीउ ॾाढो पुराणो आहे, फिटी वियो आहे, सफ़ा अजीब थी वियो आहे। सो मां हिन खे लेस त नथी हणां, मां हिन खे फ्रिल हणंदमि कपिड़े जी। त हीअ ग्रीन इलाही सारी वॾी पटी खई आहे, हिन जी काई माप मां न खई आहे, पर इलाही ड्रिघी पटी खपे। उनखे हिकु पासे ॾांहुं नंढो बखियो, जीअं सिंपल सिलाई जो बखियो हूंदो आहे, उहो ॾेई करे ओटी वराए छॾी आहे हिन जी, हीअ ओटी वरियल आहे। ॿिए पासे ॾांहुं वॾो बखियो, फुल बखियो करे मां हिन खे हिकिड़ो सिधो टोपो ॾेई वई आहियां पूरे हिते। हीउ ॾिसो, ठीकु आहे। सो सभिनी खां पहिरियों हाणे असां हिन खे जेका बैक साइड आहे, जेको हिन जो उबतो पासो, उबतो कीअं ॾिसंदासीं, कपिड़ो त सिधो आहे, माना प्लेन आहे, हिन में उबतो सुबतो कहिड़ो, पर सिलाई जो उबतो सुबतो, जेका असां ओटी वराई आहे उनजो उबतो पासो।
उन उबते पासे वारो ही हितां धाॻो छिकींदासीं। कहिड़ो धाॻो? जेको असां बखियो हणी विया आहियूं वॾो, उनखे छिके हिन सॼी कपिड़े जी पटीअ में असांखे ईअं सन्हा सन्हा चुड़न ठाहिणा आहिनि। चुण ठाहे पोइ असां हिन ते मापींदासीं राउंड में, त हिन जे राउंड में पूरा अचनि था या न। ठीकु आहे, छो त हीअ असांखे हिन ते चौधारी हणिणो आहे, इन करे माप करणु ज़रूरी आहे। त अॼु हिन हिकिड़े दफ़े में मां तव्हांखे 2 टाइप्स जा पिन कुशन्स ॾेखारियां थी, ऐं हुन सां गॾु गॾु तव्हांखे आइडिया बि ॾिनमि त तव्हां कीअं एम्ब्रॉयडरी करे ऐं पंहिंजे लाइ कुझु डिफरेंट, कुझु नओं ठाहे सघो था, कंहिंखे गिफ्ट बि ॾेई सघो था। सो कॾहिं कॾहिं धाॻा नख़रा कंदा अथव, इहो ख़्यालु कजो, पर सहणा पवंदा आहिनि। ठीकु आहे न। सो असां हिन खे कंदासीं सन्हा सन्हा चुण ऐं हिन ते रखी मापे ॾिसंदासीं। ठीकु आहे, हीअ तरीक़ो आहे माप जो। किथां खां शुरू थी कयां? मां हिन ब्लू कलर जे डॉट खां शुरू थी कयां हिन ते मापणु, त ॾिसां त हिन खे चौधारी पूरो आहे या वॾो आहे या नंढो आहे। त पोइ मां हिन जा चुण, अगरि हीउ नंढो हूंदो त चुण थोरा लूज़ कंदमि, अगरि हीउ वॾो हूंदो हिन खां सर्किल खां त थोरा अञा चुण वेझा कंदमि, चिकींदमि धाॻे खे, त पोइ मूंखे ख़बर पइजी वेंदी त हीअ ऑलमोस्ट केतिरो थो हिन ते अचे। सो हीअ इलाही सारो कपिड़ो जेको आहे घणो आहे, त माना मां अञा हिन धाॻे खे कुझु छिकींदमि त जीअं हिन ते पूरो अची वञे। पूरो न बि अचे, भले बची पए, पर खुटे न, इहो यादि रखिजो। सो खुटणु न घुरिजे कंहिं सूरत। त कुझु मां हिननि चुणनि खे क्लोज़ थी कयां अञा। ॾाढो इंट्रस्टिंग, ॾाढो प्यारो कमु आहे। ऐं हीअ पटी जेका आहे कपिड़े जी, तव्हां ॾिसो था, हीअ मूं वटि बचियल पीस हुयो, ईअं पटी हुई, उन मां हीअ ठाही आहे। त यानी असांखे अहिड़े क़िस्म जे कम में प्रॉपर कपिड़े जी बि ज़रूरत न आहे। बचियल खुचियल नंढा कपिड़ा, नंढा पीसिस, हा कलर सुठा हुजनि, प्रिंट सुठा हुजनि, त कमु करण जो मज़ो ईंदो आहे। जेका शइ बि ठहंदी आहे ॾाढी मज़े जी हूंदी। हाणे करिणो असांखे छा आहे त असां सभिनी खां पहिरियों हीउ ॾिसो, हीउ खयों आहे, हिन में असां जेको हिन जो चुणनि वारो पासो आहे धाॻे वारो, उहो हिन किनारी सां मिलाईंदासीं, बाक़ी फ्रिल अंदरि हूंदी कपिड़े ते, इहो थोरो ध्यानु ॾिजो। ठीकु आहे। ऐं करिणो कीअं आहे त जेको सुबितो पासो आहे, हीउ सुबितो आहे, सिलाई जो हीउ सुबितो पासो हिन सुबिते पासे ते प्रिंट ते रखंदासीं, ऐं जेको असां धाॻो छिकियो आहे उहो असां हिन जे किनारीअ ते रखी ऐं सिलाई करे वेंदासीं। ठीकु आहे। सो हिन में थोरियूं घणियूं मां पिन्स विझी थी छॾियां, ऐं बाक़ी पोइ सॼो चौधारी हिन जे सिबी बैलेंस करे। हिन में मूंखे थोरो मथां टाइम लॻी वञे, सो प्लीज़ वेट कजो, इंजॉय कजो, सिलाई मशीन जे आवाज़ खे पसंदि कजो। ठीकु आहे। सो हितां मां हिन खे हणणु शुरू कंदमि। इहो कंप्लीट हणण खां पोइ मां तव्हां सां शेयर थी कयां, छो त थैंक यू सो मच सुगन, तोखे खपे थो इहो त मां तुंहिंजे लाइ रखंदमि, या हे खपंदई त मां हे तुंहिंजे लाइ रखंदमि। भई सुगन मुंहिंजी धीउ आहे, उहा कमेंट करे रही आहे हिन महिल। सो मां हिन खे चौधारी हिन सनड़ी फ्रिल खे हिन जे सिबी वेंदमि, पर इहो ख़्यालु रखिणो आहे त इक्वली चुण हुजनि। ईअं न हुजे त किथे सफ़ा सिधो हुजे ऐं किथे सफ़ा जेको आहे घाटा चुण हुजनि, ईअं नाहे करिणो। सो मां हिन खे सिबी पोइ तव्हां सां शेयर थी कयां। बिस्मिल्लाह। सो बसि अचां थी हिकिड़े मिंट में, इंशाल्लाह हे जल्दी सिबजी वेंदो त मां तव्हां सां अची शेयर कंदसि।
सो ॾिसो मां हिनखे चोधारी फ्रिल इहा हणी वरिती आहे, ठीकु आहे, ऐं हीउ बची पियो आहे, ऐं हीउ जेको बचियो आहे इहो बि ज़्यान नाहे। हाणे हिन बचियल वारे पीस खे थोरो असां वधाए करे कटींदासीं, ठीकु आहे। हीउ ज़्यान नाहे, मां हिन पीस मां गुल ठाहिणु सेखारे चुकी आहियां, ऐं उन्हनि जी जेको आहे वीडियो इन ई मुंहिंजे चैनल ते, मुंहिंजे पेज ते मौजूदु अथव। ॾिसो हाणे सभिनी खां पहिरियों त हीउ जेको थोरो मां वधाए कटियो आहे, ज़ाहिर फ्रिल जा 2 पासा खुलियल आहिनि, इन्हनि खे मां ॾींदमि पाण में टोपो। हिननि खे असां सिबी वठंदासीं, ठीकु आहे। सो इहो बि सिबी अचां भला, पोइ शेयर कयां त वधीक बहितरु आहे। नेक्स्ट टाइम मां कोशिशि कंदमि त जेको बि अहिड़ो को नंढो सिलाई जो कमु हुजे त मां सिलाई मशीन वटि ई कैमरा खे जेको आहे सेट कयां। हाणे ॾिसो हीउ सिबजी वियो आहे, ठीकु आहे। धागा जेके आहिनि प्रॉपरली कटे साफ़ करे छॾजनि। हाणे सभिनी खां पहिरियों त असां हिनखे हिन जे मथां कंदासीं फिक्स। जीअं रखी सिबियो आहे न, यानी अंदरे पासे, छो त असांखे हाणे हिन जो हणणो आहे अस्तर, अंदरे पासे रखी पिन हणंदासीं त हीअ सॼी जेका फ्रिल आहे असांजी, सॼी जेका झालर आहे उहा अंदरि सिधी थी बीही रहे, अंदरि जे तरफ़ हुजे, छो त अस्तर हणंदासीं त पोइ हीअ असांखे तंग कंदी, ऐं थी सघे थो त ख़राब बि थी वञे सिलाई में। त सिलाई में असांखे हिनखे ख़राबु नाहे करिणो, ऐं प्रॉपरली हिनखे अंदरि करे मां ॾेखारियां थी तव्हांखे। अगरि हीअं तव्हांखे सम्झ में न बि ईंदो हूंदो, तव्हांखे सम्झ में अची वेंदो, छो त मुंहिंजो मक़सदु इहो आहे त मां तव्हांखे सम्झायां, ठीकु आहे न। सो यकीननि तव्हांखे सम्झ में ईंदो। त हीअ सुप्ते पासे ई जीअं असां रखी करे हिनखे हयोसीं, उन ई पासे असां हिन में ही सॼियूं फोल्ड करे पिन्स हणी वेंदासीं। पिन्स फोल्ड न कंदासीं, झालर फोल्ड कंदासीं, ठीकु आहे। या फ्रिल फोल्ड कंदासीं। ॾिसजो तव्हांखे अची वेंदो सम्झ में, कोई मसइलो न आहे, आसान कमु आहे। थोरो ई हिन में रुॻो तव्हांखे दिलचस्पी खपे ऐं थोरी महिनत खपे त वाह जो तव्हां पंहिंजूं शयूं पाण क्रिएट करे सघो था। सो मुंहिंजो त जुनून आहे, मुंहिंजो त शौक़ु आहे इहो हमेशह खां, ठीकु आहे। सो इन करे मूंखे इहो मुश्किल न लॻंदो आहे कुझु बि। हाणे तव्हांखे सम्झ में ईंदो। ॾिसो, अच्छा हीअ वधियल धागा वागा जेके लड़कंदा हुजनि उहे कटे छॾियो। हीअ आहे उबतो पासो कपिड़े जो, ठीकु आहे। हीअ उबतो पासो आहे, हीअ सुबतो पासो आहे। इहा झालर सॼी सुबते पासे ते पिनअप कई आहे। पिनअप करण खां पोइ असांजो जेको हीअ ॿियो पार्ट आहे, इहो हिनखे ईअं हणंदासीं, सिलाई कंदासीं जो फ्रिल विच में हुजे। हिकिड़ो पासे ॾांहुं हिन जो उबतो पासो आहे, ॿिए पासे ॾांहुं हिन जो उबतो पासो आहे। विच ते असां हिनखे पिनअप कंदासीं त जीअं असांजा इक्वल जेके सर्किल आहिनि हिक ॿिए जे मथां हुजनि। हाणे हिनखे बि सिलाई ईअं करणी आहे जो असां हिन में थोरी जाइ छॾे ॾींदासीं जितां हिनखे खोले सघूं। ऐं हिनखे जेको असां टोपो ॾींदासीं, हीअ ज़हन में रखिजो त हीअ जेका असां सिलाई पहिरियों वारी कई आहे झालर हणण जी, उन खां थोरो अंदरि टोपो ॾींदासीं, ठीकु आहे। हिन जे मथां न, बल्कि थोरो भले मामूली, पर हिन पासे अंदरे पासे, जीअं वधीक इन सां इहो फिक्स थी वेंदो। सो हाणे हिनखे खुलण जी जाइ बि छॾणी आहे, ऐं हिनखे चौधारी सिलाई बि करणी आहे, ऐं टोपो बि परफेक्ट ॾियणो आहे। सो उहो करे मां तव्हां सां शेयर थी कयां। बस ही भी कंप्लीट थियण वारो आहे। तव्हांजो थोरो ई टाइम वठंदमि। सिलाई ॾिसो जीअं मूं तव्हांखे चई
त थोरो अंदरि जे तरफ़ करणी आहे, ठीकु आहे। पहिरियों वारो टोपो जेको ॾिनो मां फ्रिल जे लाइ उहो ॿाहिरि आहे ऐं अंदरे तरफ़ हिकिड़ो ॿियो टोपो आहे। सो प्लीज़ तव्हां जेके बि हिन महिल ऑनलाइन आहियो त हिन लाइव वीडियो खे शेयर कजो जीअं सभिनी माण्हुनि ताईं इहो कमु पहुची सघे। हाणे सभिनी खां पहिरियों असां हीअ पिन कढंदासीं जेका असां हिननि ॿिनि लेयर्स खे ॻंढण जे लाइ पाण में हई हुई, ठीकु आहे। उनखां पोइ असां ॾाढे एहतियात सां अंदरियूं पिनूं बि कढी वठंदासीं, छो त उथलाइण में पोइ हीअ असांखे लॻी बि सघनि थियूं। त अंदरां वारियूं पिन्स बि सभु हिकु हिकु करे कढणियूं आहिनि, आराम सां निकिरी ईंदियूं, कोई प्रॉब्लम न आहे। ईअं न आहे त भई इहे उबतो आहे त हाणे कीअं कढूं, इहो कुझु मुश्किल न आहे, निकिरी ईंदियूं आहिनि फाइनली। सो ही शुरू वारियूं त 3 आराम सां निकिरी आयूं आहिनि, ॿियनि खे बि पोइ असां कढी वठंदासीं ऐं हिनखे असां हाणे उथलाईंदासीं, ठीकु आहे। सो हीअ वीडियो शेयर कंदा वञो त जीअं घणे खां घणनि माण्हुनि ताईं इहो कमु पहुची सघे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन मां टोटल पिन्स कढी पोइ ई हुनखे उथलायूं त बहितरु आहे, ईअं न थिए त हथनि में लॻनि। सो बहरहाल ट्राए था कयूं। ऐं सिलाई में हथ ज़ख़्मी थियण त हिकिड़ी आम ॻाल्हि आहे न, ऐं इहो ई शौक़ु जो मुल्ह आहे, इहा ई क़ीमत आहे शौक़ जी जेका अदा करणी पवंदी आहे। सो जेका जेका पिन तव्हांजे साम्हूं ईंदी वञे उन कढंदा वञो, उथलाईंदा वञो, ऐं जेका पिन हथ में ईंदी वञे, जेका पिन अॻियां ईंदी वञे उनखे हटाइणो आहे। मां पिन्स कढंदी हिन पंहिंजे पिन कुशन में हणंदी थी वञा, जेको हाणे तव्हांजे साम्हूं सिबजी चुको। हीउ ॾिसो, हीउ इलाही प्यारो हिकिड़ो ॿियो पिन कुशन असांजो तयारु आहे, जंहिंखे चौधारी फ्रिल लॻल आहे। ऐं हिते मां हिन जी जाइ पोयां छॾी आहे खुलियल, जितां असां फिलिंग कंदासीं। ऐं फिलिंग छा जी कंदासीं, हिकु दफ़ो ॿीहर असां फिलिंग कंदासीं पॉलिएस्टर जी। वरी थी चवां पॉलिएस्टर इन लाइ छो त अगरि हे मेरा थींदा त हिननि खे धोइणु आसानु हूंदो, ऐं हिननि में जेकॾहिं कप हूंदी त हिननि खे धोइणु इलाही मुश्किल थींदो। ऐं फ्रिल जो ॻंढ हीअ आहे, हीअ झालर जेका हईंसीं बैक साइड आहे, हिन जी हे हिन जो फ्रंट आहे। त मूं त हिकिड़ो हीअ अहिड़ो प्रिंट खयों आहे जेको मिक्स डॉट्स आहिनि, मिक्स डिज़ाइन आहे, कलरफुल आहे। तव्हां कोई बि प्रिंट खणी सघो था, को कार्टून प्रिंट, को वॾनि जो, को ॿाराणो, उहो तव्हांजी पंहिंजी पसंदि ते डिपेंड थो करे। काई नंढड़ी छोकिरी का नई मां एम्ब्रॉयडरी सिखंदी हुजे त उनखे इहो अहिड़ो ठाहे गिफ्ट कयो, ऐं उनखे तव्हां जेको आहे हिन ते पिन्स हणी ऐं धागा ऐं अहिड़ी शयूं गिफ्ट में ॾेई सघो था। सो हिनखे बि असां प्रॉपरली कंदासीं स्टफ। ख़्यालु रखिणो आहे त हिन जा सभु पासा आहिनि, हिनखे कुंडूं कोन्हनि, हिनखे चौधारी हिकिड़ो सर्किल राउंड हिकिड़ो शेप आहे, उनखे असांखे सही तरह सां फिल करिणो आहे। जीअं मां पहिरियों चयो त तमामु घणो बि हिनखे नाहे भरिणो एॾो जो सख़्तु थी वञे ऐं सफ़ा नरम बि न हुजे जो थोरनि ॾींहंनि में ई पिचकी ख़राबु थी वञे, दॿजणु न घुरिजे इहो, ठीकु आहे। सो हिनखे भरींदासीं ऐं पोइ उन पहिरें वारे कुशन वांगुरु ई, पहिरें वारे पिन कुशन वांगुरु असां हिन जो जेको खुलियल हिसो आहे उहो सिबंदासीं, ॻुझा टाका हणी त जीअं टाका बि ख़बर न पवनि। ऐं मां पहिरियों बि चई चुकी आहियां त हीउ जेको आहे थोरो थोरो करे भरिणो आहे, हिकदमि इलाही सारो न विझो, न त हीउ ॻंढो थी वेंदो। हिकिड़ो ॻंढो थी वेंदो त हिन में पिन्स प्रॉपरली न वेंदियूं, तंग कंदियूं पोइ हिन में विझण ऐं कढण में। सो ज़रूरु ॿुधाइजो त हे अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं थी लॻे। जेके मौजूदु आहियो उहे हाणे शेयर कयो, जेके पोइ ॾिसंदव, रिकॉर्डिंग ॾिसंदव, उहे पोइ हिनखे ॿियनि सां शेयर कनि। कोशिशि कयो सभिनी ताईं घणे खां घणो हीउ मुंहिंजो कमु पहुची वञे, मूंखे ख़ुशी थींदी ॾाढी। ऐं मां चाहियां थी त हिन कम मां घणे खां घणा माण्हू फ़ाइदो वठनि। ऐं हीअ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कमु हर कंहिंजी पसंदि जो न आहे, पर घटि में घटि जेकॾहिं तव्हां शेयर कंदव त अहिड़नि माण्हुनि ताईं ज़रूरु पहुची वेंदो जिन खे शौक़ु आहे हिन कम जो, ठीकु आहे न। ऐं तव्हांजी ॼाण सुञाण में बि तव्हांखे ख़बर हूंदी त भई केरु केरु आहे जंहिंखे अहिड़ियूं शयूं ठाहिण जो, अहिड़ी क्रिएशन्स जो शौक़ु आहे। सो हिनखे मां भरे छॾियो आहे जेतिरो मूंखे भरिणो हुयो। हिनखे हाणे मां सिलाई कंदमि जीअं पहिरियों कईसीं असां। हिन में ऑरेंज धाॻो ई विधल आहे त को मसइलो न आहे, हिकु त बैक साइड आहे, ॿियो ही सॼो रंगीन आहे, त हिन ते एॾो फ़र्क़ु कोन पवंदो त हीउ नज़र न ईंदो धाॻो। ऐं उहे बि असांखे ॻुझा टाका हणणा आहिनि, जंहिंमें असांखे ज़ाहिर नाहे करिणो त टाको किथे लॻल आहे। सो हिन में ही फ्रिल जो ॻंढ जेको आहे उहो अंदरि करे वेंदासीं असां सॼो, त हिन ॻंढ वटि असां हिन जा टाका हणंदासीं। सो तव्हांखे कीअं लॻो इहो मां ज़रूरु ॼाणणु चाहींदमि। नंढड़ी क्यूट शइ, बहितरीनु गिफ्ट शौक़ीननि जे लाइ। ऐं मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी त सुभाणे वरी मां हिकिड़ी वीडियो जेका आहे तव्हां सां शेयर कयां, वरी लाइव अचां। उहो टाइम मां सुभाणे ई अनाउंस कंदमि, छो त हिकु ॾींहुं अॻु में अनाउंस करण जो फ़ाइदो मां ॾिठो त न पियो थिए मूंखे।
कॾहिं लाइट जो मसइलो, कॾहिं इंटरनेट जो मसइलो, पोइ मां ॾाढो अजीब पियो फील थिए मूंखे, वाइदो कयां वरी पोइ अचां बि न त कीअं लॻंदो पोइ। ठीकु आहे, सो इनखे असां चङी तरह पोयां सिलाई करे 2 टाका हणी फिक्स कंदासीं, 2-3 टाका, त जीअं खुले न। हथ सां हिन जो शेप सही करिणो आहे, ज़ाहिर आहे त फ़िलहाल असां हिनखे भरियो आहे। मीर ख़ान जत वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। ठीकु आहे, हीअ असांजो ॿियो पिन कुशन आहे। त असां हिन में हाणे ॾिसो, जीअं मां हिन पहिरियों वारो ठाहियो, मां हिन में जेको आहे, थैंक यू सो मच मीर ख़ान जत, वॾी महिरबानी। घणे खां घणनि माण्हुनि ताईं इहो कमु पहुचायो, जिन खे शौक़ु हुजे, जेको सिखणु चाहे त उन्हनि ताईं इहा शइ पहुचणु घुरिजे। ठीकु आहे, पहिरियों मां हीअ पिन कुशन ठाहियो, बचियल मुंहिंजा कटिंग्स हुयूं, ही रिलीअ मां बचियल टुकड़ा हुया, केॾो ज़बरदस्त थो लॻे। ठीकु आहे, उनखां पोइ मां हीअ ठाहियो आहे। हिन ॿिन्ही जो ट्यूटोरियल मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। हीअ बि पिन कुशन ई आहे, सो कुझु पिन्स हिन में था हणूं। ठीकु आहे, ऐं मां जीअं पहिरियों बि चयो त हिन में पोलिएस्टर हणिजो, विझिजो अंदरि स्टफिंग में। प्लीज़ कपह बिल्कुलु न यूज़ कयो। कपिड़े जा कलर प्यारा हुजनि, कलरफुल प्रिंट हुजनि त ॾाढो सुहिणो लॻंदो, जीअं हीअ ॾिसो लॻे पियो। तो हीअ अॼु जो मुंहिंजो हुयो लाइव जो जेको बि प्रोजेक्ट तव्हां सां शेयर थी वियो। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो खे ॿियनि सां ज़रूरु शेयर कयो, जेके बाद में रिकॉर्डिंग ॾिसनि उहे बि ज़रूरु शेयर कनि। ठीकु आहे, सो थैंक यू सो मच। इनशाला सिलसिलो जारी रहंदो, ऐं मां जंहिं ॾींहुं मूंखे लाइव अचिणो हूंदो उन ॾींहुं मां टाइम शेयर कंदमि। हिकु ॾींहुं अॻु में जी प्लैनिंग ॾाढो ॾुखी थी थिए, जीअं मां बार बार चई चुकी आहियां। सो यकीननि तव्हांखे ही वणिया हूंदा। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इनशाला वरी नेक्स्ट लाइव सेशन में मिलंदासीं कंहिं ज़बरदस्त प्रोजेक्ट सां, जेको अॼुकल्ह ट्रेंडिंग में आहे ऐं फैशन में आहे, उहो मां तव्हां सां शेयर कंदमि। को घर जी कुझु डेकोरेशन आहे। ठीकु आहे, सो इनशाला गॾु आहियूं नेक्स्ट लाइव सेशन ताईं। अल्लाह वाही।